क्या मौसम है, नहीं? हाँ है तो। चाय पियोगे? ऐसे मौसम में नहीं कह सकता हूँ। हाँ 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 हाँ, पिक कर ले यार। अच्छा हाँ ठीक है। उठा लो। आपके हाथ की खास चाय कैसे छोड़ सकते हैं? समझते हैं एक दूसरे को, इसीलिए बने हैं एक दूसरे के लिए। जैसे चाय को समझे सिर्फ एवरीडे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मंज़र आम में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। वठूं था पीर जो ॻोठ मां महमूद अली मंगणे जो जी ही ख़बर। म्यूनिसिपल कमेटी पीर जो ॻोठ जो अजीब कारनामो। शहर जी स्ट्रीट लाइट मुकम्मल तबाह। पीर जे नाले ते हर महीने लखें रुपयनि जा कूड़ा बिल पास करण जो इंकशाफ। अहिड़े अमल ख़िलाफ़ लायर फोरम जे एडवोकेट राशिद महेसर उर्दू सिंधी मीडिया ग्रुप पीर जो ॻोठ सां ॻाल्हाईंदे चयो त शहर जे मुख़्तलिफ़ महलनि महेसर कॉलोनी, सिद्दीक़ अकबर महलो, कमर्शियल कॉलेज महलो, कच्ची आबादी, मोहबली चौक, अनाज मंडी महलो, चादर बाजार, मेमण महलो, कलरी महलो, सालार महलो, कोट दिंगल शाह, दरगाह रोड महलो समेत केतिरनि ई चौकनि, चौराहनि ऐं महलनि जी स्ट्रीट लाइट मुकम्मल तबाह थियल आहे। पर हर महीने स्ट्रीट लाइट जे रिपेयर जे नाले ते लखें रुपयनि जा कूड़ा बिल पास करे हड़प कया पिया वञनि। हिननि ॿुधायो त पूरो शहर अंधे नगरीअ में ॿुॾल आहे, पर हिन शहर खे निधणको करे लुटियो वञे थो। म्यूनिसिपल कमेटी पीर जो ॻोठ हर महीने 1.5 करोड़ रुपया बजट ईंदी आहे। 60 लख पघारनि में वेंदा आहिनि, बाक़ी 90 लख किथे ख़र्च कया पिया वञनि। हिननि चयो त म्यूनिसिपल कमेटी पीर जो ॻोठ जी बजट खे लॻल धाड़े जी जल्द अदालत सगोज में पटिशन दाख़िल कराई वेंदी। लायर फोरम जे सरवान राशिद महेसर ने एंटी करप्शन ऐं ॿियनि वसवारनि इदारनि खां नोटिस वठी म्यूनिसिपल कमेटी पीर जो ॻोठ खे हर महीने लॻंदड़ धाड़े जी इंक्वायरी कराए क़ौमी ख़ज़ाने जी लुटियल रक़म वापसि कराए शहर ते ख़र्च करण जो मुतालबो करे छॾियो।